ॻोठ गुलमाछी जे रहवासी ॻोठाणनि पारां ज़मीन ते कब्ज़े ऐं घरनि ते हमिलो करण जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन फ़कीर मोहम्मद माछी, मिसमात भानो, मिसमात बचुल जी अॻवाणीअ में आला प्रेस क्लब साम्हूं एहतिजाज कंदड़नि इल्ज़ाम हणंदे चयो त असांजे माइटनि शफ़ी माछी, गुलाब माछी ऐं संदसि साथियुनि ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करण जे लाइ जीअण जंजाल करे छॾियो आहे। ज़मीन जो खातो असांजे नाले हुजण बावजूदि ज़बरदस्ती ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। हुननि ॿुधायो त असांखे हिरासा करण लाइ मज़कूरा माण्हुनि गुज़िरियल राति हथियारबंद माण्हुनि सां गॾु घरनि ते चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि ते सख़्तु तशदुद करण बाद घर में बीठल चौपायो माल्क आहे फायरिंग कंदा हलिया विया। हुननि ॿुधायो त खेनि इलाइक़े जे बासर माण्हुनि जी पुष्ट पनाही हासिल आहे, जंहिंजे करे पुलिस बि असांजी मदद न करे रही आहे। असांखे हिननि मां जानी ऐं माली नुक़सान जो अंदेशो आहे। हुननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, IG सिंध गुलाम नबी मेमण ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।